नाज़रीन, कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट में हिंदू नौजवान संगत जे सॾ ते सिविल सोसाइटी तंज़ीमनि पारां ॾहरकी में ज़मीन जे मामले ते हथन बंधन कॉटन फैक्ट्री में इफ़्तिताही तक़रीब दौरान सेठ सतन कुमार खे बिना कंहिं ख़ौफ़ जे गोलियूं हणी क़तल करण वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे ॿियनि शहरनि जीअं कंदकोट में बि लाइब्रेरी चौक खां मुखी डॉक्टर सुरेश कुमार तलरेजा, कपिल कुमार, संतोष अग्रवाल, दिलीप कुमार ठाकुर, राजा गोपीचंद, दर्पण कुमार, गुलाम मुस्तफ़ा मीराणी, अहमद अली शेख, कामरेड अब्बास बाचकाणी, घायल सिंधी घनश्याम दास गियाणी, सजाद बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सतन कुमार जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो। सिंधी हिंदुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियो जा नारा लॻाईंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ सरासर ज़ुल्म आहे। सिंध जे वारसनि खे पंहिंजी ज़मीन खां हथ खणण लाइ धमकियूं, मारकुट बाद गोलियूं हणी क़तल करे छॾियो। सचो सिंधी ज़मीन जे करे पंहिंजी जान ॾेई छॾी। वाक़ई वक़्तु रेहड़की दरबार सचो सतराम दास जे गादी नशीन साईं साधराम जन बि मौजूदु हुआ, पर अफ़सोस जे मुल्क जे आला इदारनि ऐं सिंध हुकूमत को बि नोटिस न वरितो आहे, जंहिं करे सिंध में रहंदड़ अक़िलियती बिरादरी में हिकु भेरो ॿीहर अदम तहफ़्फ़ुज़ जो अहसासु पैदा थी वियो आहे, जंहिं करे असीं सिंध हुकूमत ऐं मुल्क जे आला इदारनि खां मुतालबो करियूं था त सतन कुमार जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे अक़िलियती बिरादरी में पखेड़ियल बेचैनी ख़तमु कराई वञे।